नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे योम तासीस के हवाले से मटियारी में गॾिजाणी मुनक़द कई वई। उन हवाले से वीडियो लिंक ज़रिए तफ़सील ॿुधाए रहियो आहे फरहान शेख। जी फरहान। मटियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे योम तासीस के हवाले से गॾिजाणी मुनक़द कई वई। गॾिजाणी की अगवानी अॻूणे ज़िले काउंसिल के चेयरमैन ऐं पीपल्स पार्टी अगवान मखदूम फ़ख्र जमा कई। गॾिजाणी में पीपल्स पार्टी के अगवाननि समेत ज़ैली तंज़ीमुनि के अगवाननि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले से अगवाननि धरती टीवी से पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हिते पीपल्स पार्टी बुनियाद रखी वई लाहौर में। हेल दफ़े चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इहो पैगाम आहे त असां सभु क्वेटा में शरीक थियूं, असां पंहिंजे बलोच भाउरनि सां गॾिजी सजी असां पंहिंजी पार्टी मज़बूत कयूं, उते पंहिंजो पैगाम पहुचायूं ऐं उमेद आहे त मटियारी मां जोश ख़रोश सां वर्कर निकिरंदा, जंहिंमें सभिनी दोस्तनि खे असीं चवंदासीं त हलो हली योम तासीस क्वेटा में मल्हायो। इन ॻाल्हि जी उमेद रखूं था त असांजो बिलावल भुट्टो साहब असांजो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर थींदो। हींअर योम तासीस जो ॾींहुं आहे पार्टी जो, असां ईद जे ॾींहुं वांगुरु ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं। फरहान शेख, धरती टीवी न्यूज़, मटियारी।